अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, छा हाल आहे। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। तव्हांजी दुआउनि सां आउं बि बिल्कुलु ठीकु आहियां। अलाह करे जिथे हुजो ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। पंहिंजी दुआउनि में मूंखे हमेशह यादि रखो। ऐं ॿारनि खे स्कूल मोकिले छॾियो। उन खां पोइ मूं थोरो घर जो कमु जेको हो समेटे छॾियो। भाॼी मूं रखी छॾी हुई ठाहिण लाइ। ऐं उन खां पोइ जेको आहे मूंखे असांजे हस्बैंड जो हिकिड़ो पार्सल रिसीव थियो हो। हीअं मां रिसीव करे छॾियो, पर उन्हनि चयो त तव्हां सिग्नेचर बि करे छॾियो त पार्सल जेको आहे उहो तव्हांखे रिसीव थी वियो आहे। उन्हनि मूंखे मतिलबु त निशान हणी ॾिनो त तव्हां हिन जाइ ते करे छॾियो। ख़ैर उन खां पोइ जेको आहे ॿार स्कूल मां अची विया हुआ। उन खां पोइ ॿारनि खे मानी वग़ैरह खाराए चेंज करे ऐं क़ुर ते मूं नंढड़ी खे मोकिलियो। नंढड़ी क़ुर पढ़ी अची वई हुई। उन खां पोइ अची सुम्ही रहंदी आहे, थोरी देरि थकी पवंदी आहे इलाही। ऐं पोइ वरी शाम जे टाइम जेको आहे मूं चांहि ठाहे छॾी हुई ऐं मूं सोचियो त गैलरी में वञी ऐं तव्हांखे थोरो व्यू बि ॾेखारियां ऐं ड्रेसूं आउं चेक करणु आई हुअसि कि सुकियूं आहिनि या न। छो करे हवा इलाही लॻंदी आहे, इन जी वजह सां थधी हवा पई लॻे। इलाही सुठो मौसम थी वियो आहे फ़िलहालु त। अलाह करे हाणे गर्मियुनि में इहो ई मौसम रहे। इलाही गर्मी थी वेंदियूं आहिनि त बसि बेज़ारु थी वेंदो आहे माण्हू। ख़ैर उन खां पोइ जेको आहे इहो मूं सॼी नंढड़ी लाइ हिकिड़ो वीडियो रिकॉर्ड कयो हो कुझु ॾींहं पहिरीं, लेकिन मूंखे व्लॉग में एड करणु विसरी वियो हो। अञा ठहंदी बाबा, अञा ठहंदी। तकड़ न कर हुरैन फातिमा, अञा ठहे पोइ खाइजा बाबा। ऐं हीअ तव्हां ॾिसी था सघो, हीअ बार बार लटकी ऐं लाहिण जी कोशिशि में जेको आहे हिन फ्रिज ते बि जेली इलाही हारे छॾी आहे। उन खां पोइ हीअ संदे बाबा वटि खणी वई त मूंखे तव्हां जेको आहे कढी ॾियो। ऐं उहा पूरी तरह जेका आहे उहा ॼमी कोन वई। ख़ैर हिन कढी छॾी सिध में ऐं हिन पोइ खाधी। ऐं उन खां पोइ जेको आहे मूं हिन लाइ ॿी जेली अलॻि सां वटी में बि रखी छॾी हुई। हिन खे लॻो त सिर्फ़ु इहा क्यूब्स में आहे। पोइ जेको आहे गाइस ही आउं संदी धीउ लाइ सरप्राइज़ बि खणी वञा। मूं हुनखे चयो त तव्हां अखियूं बंदि करे वियो त आउं तव्हांजे लाइ सरप्राइज़ थी खणी अचां। अॻिते थियो हुरैन फातिमा, थोरो अॻिते थियो। 16 थी वियो मम्मा तव्हांखे सरप्राइज़ ॾेखारे। अॻिते थियो, अॻिते थियो गाइस। हाणे तव्हां ॾिसिजो या यस। बीहो बीहो मम्मा तव्हांखे सोलो करे ॾे। बीहो बीहो। ऐं हीअ संदी बर्थडे बि करे ऐं हिन चयो त मुंहिंजी बर्थडे आहे। मुंहिंजी तव्हांजी बर्थडे त अगस्त में ईंदी आहे। चई न बसि मुंहिंजी बर्थडे अॼु आहे। ऐं आउं जेको आहे केक थी कटियां। पोइ हिन संदी सॼी जेली खे कटे छॾियो हो ऐं हीअ क्यूब्स में हिन कटे छॾी हुई। सुठी तरह कटिजी वई हुई इलाही। ऐं पोइ राति थी वई हुई। मूं सोचियो त राति जो जेको आहे उहो पुलाव थी ठाहे छॾियां। ऐं मूं आलूनि में पुलाव ठाहे छॾियो, रखी छॾियो ठाहिण लाइ। ऐं बसर जेको आहे उहो ब्राउन करे ऐं उन में जेको आहे आलू विझी छॾिया हुआ। ऐं उन खां पोइ मूं उन में थूम ऐं अदरक जो जेको पेस्ट ठाहियो उहो विधो। उन खां पोइ टमाटर विझी छॾिया हुआ। ऐं ॿी साइड जेको आहे त मुंहिंजी नंढी मूंखे चयो कि तव्हां जेको आहे मूंखे मैक्रोनी ठाहे ॾियो। त मूं पाणी जेको आहे मैक्रोनी जो उहो बॉइल करण लाइ रखी छॾियो। ऐं पाणी बॉइल थी वियो त मूं हुन में जेको आहे मैक्रोनी ऐड करे छॾी हुई। ऐं मुंहिंजो जेको आहे चांवरनि में मूं जेको पाणी विझी छॾियो हो भाॼी में। ऐं उन खां पोइ चांवर साफ़ु करे छॾिया हुआ। साफ़ु त हुआ ख़ैर ई। ऐं उन खां पोइ जेमहिल चांवरनि जो पाणी जो बॉइल थी वियो त पोइ मूं हुन में चांवर ऐड कया। लेकिन मुंहिंजे हिकिड़े हथ में फ़ोन हो ऐं ॿिए हथ सां थाल खणनि ऐं विझनि मूंखे थोरो ॾुखियो पियो लॻो। इन करे मूं सोचियो त मोबाइल रखी ऐं जेको आहे पोइ वीडियो रिकॉर्ड कयां। ऐं चांवर जेके आहिनि थोरा थोरा हारिजा पिया मुंहिंजा, इन करे मूं कैमरा ऑफ करे छॾी हुई। ऐं पोइ मूं चांवर सॼा विधा ऐं थाल में जेके बि चांवर लॻल हुआ उहो सॼो थाल मूं साफ़ु करे हुन में विझी छॾियो हो। ऐं मैक्रोनी बि मुंहिंजी बॉइल थी वई हुई। असांजे घर जे कहिड़े बि कुंड में वञी तव्हां अगरि वॉइस ओवर कंदा लेकिन आवाज़ ज़रूरु ईंदी। ट्रैफिक एॾो हूंदो आहे जो हद खां वधीक। ख़ैर वॉइस हुनजी ज़रूरु पई ईंदी आहे विच विच में। ऐं मैक्रोनी जेका आहे उहा मुंहिंजी बॉइल थी वई हुई। उन खां पोइ मूं हुनखे छाणे रखी छॾियो हो। ऐं जेका उहो कढ़ाई हुई उहा मूं रखी छॾी हुई गैस ते गरम थियण लाइ। ऐं हुन में थोरो ऑइल ऐड करे हुन में जेको जीरो विझी ऐं पोइ टमाटो विझी छॾियो हो। ऐं वाइट पेपर विझी ऐं जेको आहे मैक्रोनी विझी छॾी हुई ऐं लूणु विधो हो। बसि हीअ सिंपल सी रेसिपी आहे। हीअ हुनखे इलाही वणंदी आहे। ऐं मथां जेको आहे उहो संदो मायोनीज़ हणी या केचप हणी खाईंदी आहे। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजा व्लॉग्स पसंदि ईंदा हूंदा। अगरि तव्हांखे मुंहिंजा व्लॉग्स पसंदि ईंदा आहिनि त प्लीज़ पंहिंजे फ्रेंड्स में शेयर कयो घणे खां घणो। ऐं मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं वीडियोस खे लाइक कयो। ऐं हीअ चांवरनि जो पाणी बि मुंहिंजो जेको आहे उहो सुकी वियो हो। उन खां पोइ चांवर ठही विया हुआ।
ऐं जेको आहे दम तुम लॻाए छॾियो हुओ चांवरनि खे। ऐं जेको मैक्रोनी आहे उहा बि मुंहिंजी ठही वई, मूं सॼी नंढी खे ॾिनो। तव्हांखे वणियो होॾे? तव्हां ॿुधायो कीअं ठाहियो आहे? ॾाढो सुठो। ॾाढो सुठो आहे? तव्हां टेस्ट करे ॾिठो आहे? ॾिठो। थैंक यू मम्मा। होरेन छा पिया ॾिसो? मम्मा मुंहिंजी भाॼी चयो त कनीसा न ॾियो, इन करे लाऊं कनीसा न ॾिसां। हुन खां पोइ असां सभिनी वेही गॾु मानी खाधी, राति जो डिनर कयो। ऐं हुनजे बाबा खे सुभाणे वञिणो हो त हू असांजे बाबा खे मस्का हणी जेको आहे रोकण जी कोशिशि पई करे। ख़ैरु मिलूं था नेक्स्ट ब्लॉग में। अल्लाह हाफ़िज़।